ॼामशोरो में समाजी तंज़ीम में ECI पारां बेरोज़गार नौजवान छोकिरनि तोड़े छोकिरनि में रोज़गार जी शुरूआत लाइ हनरी सामान विरहाइण जी तकरीब कोठाई हुई। तकरीब जी समाजी तंज़ीम जे अॻवान जवार गोरी राजा आसनानी एहसान अली ॿियनि शिरकत कई, जॾहिं त तकरीब में ॼामशोरो शहर ऐं उनजे आसपास जे नौजवाननि छोकिरनि तोड़े छोकिरनि वॾे अंग भी शिरकत कई, जिन खे ECI पारां रोज़गार जी शुरूआत करण लाइ सिलाई मशीन, ब्यूटी पार्लर जो सामान, स्पेयर पार्ट्स, वाटकू सामान, मैकेनिक जो सामान ऐं टायर पंक्चर मशीन समेत मुख़्तलिफ़ हुनरी सामान ॾिनो वियो। मुंहिंजी हेल्प कयूं आहे, उनमें असांखे ब्यूटिशियन जो सामान ॾिनो आहे जंहिंसां असीं पंहिंजो रोज़गार करे सघूं था। असीं ईअं न सम्झो कि असीं बेरोज़गार आहियूं, लेकिन हाणे असांखे रोज़गार जो मौक़ो ॾिनो आहे जेको आऊं पंहिंजे घर वारनि सां पंहिंजे घर वारनि जी हेल्प करे सघां थी। असांखे ECI में ट्यूशन सेंटर जे हिसाब सां कारोबार जे तरह मिलियो आहे ऐं असां हिन में इनोवेटर आहियूं ECI में। ऐं ॿियो त हिन में बेरोज़गारी जेका छोकिरियूं घर में वेहनि थियूं उन्हनि खे को नथो मिले, त उन हिसाब सां ई नंढे कारोबार जे हिसाब सां असांखे फ़ाइदो ॾिनो वियो आहे। इन मौक़े ते ECI जे मैनेजर जवाद गोरी, जॉब प्लेसमेंट ऑफिसर राज आसनानी, ऑक्सफैम जे प्रोजेक्ट ऑफिसर एहसान अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंटरनेशनल समाजी तंज़ीम ऑक्सफैम जे सहकार सां ॼामशोरो ज़िले जे नौजवाननि लाइ रोज़गार ऐं रहनुमाई लाइ कमु करे रहिया आहियूं। पिछले 6 माह से डिस्ट्रिक्ट ॼामशोरो की यूथ के लिए हम यूथ एम्पावरमेंट पे, इकोनॉमिकली एम्पावरमेंट पे, इसके अलावा वुमेन एम्पावरमेंट पे काम कर रहे हैं। हमारा पर्पज़ नौजवानों को जॉब की तरफ लगाना, हमारा पर्पज़ नौजवानों को बिज़नेस ओपन करके देना, हमारा पर्पज़ नौजवानों को बुराइयों से बचा के एक अच्छी राह पे चलाना है। अॼु के दौर जे अंदरि तव्हांखे पाण ख़बर आहे त केतिरियूं इहे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, केतिरियूं ॾुखियूं शयूं आहिनि, त जेकॾहिं असां हिकिड़ी डिमांड सप्लाई जे हवाले सां ॾिसूं, हिकु गुरबत जे हवाले सां ECI जो जेको किरदारु रहियो आहे उहो इलाही अज़ीम रहियो आहे। छो जो मां मुख़्तलिफ़ टाइमनि में पार्टिसिपेट्स कंदो रहियो आहियां, मुख़्तलिफ़ टाइमन्स में मां हिननि सां गॾु रहियो आहियां ऐं मूंखे ख़बर त ECI सिर्फ़ु हिकिड़ो प्रोजेक्ट न कयो आहे, मुख़्तलिफ़ अहिड़ा खोड़ सारा ॿिया प्रोजेक्ट्स कया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।